अदा सही मां डॉक्टरनि सां ॻाल्हाए छॾियो आहे। सुभाणे रबणी राणो वापसि ईंदा। हाणे राणे जी जान खे को बि ख़तरो न आहे, हू बिल्कुलु ठीकु आहे। जेकॾहिं सुभाणे रबन वारा पहुचनि था त ॿिए ॾींहुं छोकिरी मीरा वारे मसइले खे हल करणो पवंदो। मां त चवां थो सुभाणे ओठे खे घुराए हणो सीने वारी सिधी बंदूक, हिते हिते सभु मसइला ख़तम थी वेंदा। कमाल खान बंदूक हलंदी, ज़रूर हलंदी, पर कंहिंजे सीने मथां हलंदी इहा ख़बर तोखे ॿिए ॾींहुं पइजी वेंदी। तव्हांजे इंसाफ़ खे ॾिसी चुको आहियां दादा साईं। हिकु चकर तव्हां मुंहिंजे मथां गोली हलाए चुका आहियो। हाणे ॾिसूं त कंहिंजो नंबर थो अचे। बाबा साईं, अव्हांजी नज़र में ॾोही केरु आहे? कालू जेकॾहिं ओठे जूं ॻाल्हियूं ॿुधूं था त ॾोही कमाल खान आहे, पर वाक़िया ऐं वारदात ॾिसूं था त सभु ॻाल्हियूं ओठे जे ख़िलाफ़ आहे। अञा त सुट मुंझल आहे, पोइ मां कीअं चवां त ॾोही केरु आहे? बाबा साईं, केरु बि कंहिंखे ॻाल्हियुनि ज़रिए ॾोही नथो करे सघे। ॾोही उहो हूंदो जंहिंजे ख़िलाफ़ पका सबूत मिलंदा। हा कालो, ईअं ई थींदो। पोइ त जितां छोकिरीअ खे हथु कयो आहे उते कमाल खान जो त को बि माण्हू न हुयो, उते रुगो ओठो ऐं आचर हुया। भला कालू इहा जांच कई अथई त दिलावर ऐं आचर जो वास्तो ओठे सां कॾहिं खां वठी आहे? बाबा साईं, पुराणो वास्तो कोन अथनि, इन्हनि जो हाणे ई मिलण जुलण थियो आहे। सुभाणे जेकॾहिं रबन वारा पहुची था वञनि त पोइ ॿिए ॾींहुं हर हाल में इन मसइले खे हल कयूं। खणी जो छोकिरी शादी ॾियण जहिड़ी नाहे रही, पर राणे खां त ख़बर पइजी सघे थी न त उनखे अॻुवा कंहिं कयो आहे। कमाल खान त चए पियो राणो बि ॻाल्हाइण जहिड़ो नाहे रहियो। खणी जो राणो ॻाल्हाइण जहिड़ो न रहियो आहे, पर इशारो करे दुश्मन खे सुञाणे त सघे थो न। बाबा साईं, बिलाल लाइ छा हुकुम आहे? उनखे फ़ैसिले ताईं पंहिंजी क़ैद में रखो। जे उनखे ॿाहिरि छॾियोसीं न त ओठो उनखे गुम कराए छॾींदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमामु एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।